सलाम दोस्तों, ट्रीज़ एंड प्लांट्स ऑफ सिंध चैनल के प्लेटफॉर्म तां आऊं आहियां तव्हांजो होस्ट GM सिंधी। अॼु आऊं तव्हांखे जंहिं ॿूटे बाबति ॿुधाईंदुसि उन ॿूटे खे ॻोल्हण लाइ असांखे तमामु वॾो पंधु करिणो पियो। वॾी पुछा गछा खां पोइ असां जॾहिं हिन ॿूटे ताईं पहुतासीं त उन वक़्तु पूरी मंझंदि थी चुकी हुई ऐं गर्मी बि तमामु घणी हुई। उन करे उते पहुचंदे असांजो कैमरा बि कमु छॾे वियो। वीडियो जे विच में बीहजी वञणु ऐं आवाज़ जे अॻिते पोइते थी वञणु करे हीअ ट्रिप असांखे ज़ाया थींदे महसूसु थियणु लॻो। पर हिन ट्रिप खे ज़ाया थियण खां बचाइण जे लाइ उहो तइ कयोसीं त हिन ॿूटे बाबति मालूमात लाइ ऑडियो डबिंग करे लॻाइजे। उन फार्मूले खे फॉलो कंदे असां हीअ आवाज़ वीडियो जे ठहण खां पोइ डब करे लॻायूं था। पबण जे ॿूटे खे ॻोल्हण लाइ असां मोरो खां 58 किलोमीटर पंधु करे राधण पहुतासीं, जिते असांखे पबण जे फ़सुल खे ॾिसंदे करार अची वियो। पबण जो फ़सुलु बहार पुॼाणा काहिजणु शुरू थिए थो। हीअ फ़सुलु अक्सर करे चीकी ज़मीन में थिए थो। पाणी जी झझी मिक़दार में फुटंदड़ हिन फ़सुल जो पबण बि हिकु हिसो आहे, पर हिन खे अक्सरियत पबण जे नाले सां ई सुञाणे थी। पबण जा पन लॻभॻि 1 खां 1.5 फुट हमचोरस गोल थियनि था, जेकी लॻभॻि हाथी जे कननि जहिड़ा लॻंदा आहिनि। पबण जी ॾांडी गोल ऐं अंदरां ख़ाली हूंदी आहे। पबण जे फुटण खां पोइ लॻभॻि 2 महीननि जे अंदरि हिकु ख़ूबसूरत गुल निकिरंदो आहे, जंहिंखे कंवल जो गुल बि चवंदा आहिनि। कंवल जो गुल तमामु वॾो ऐं ख़ुशबूदार हूंदो आहे। कंवल जे गुल खे हिंदू मज़हब वारा अक़ीदत जी नज़र सां बि ॾिसंदा आहिनि। कंवल जो गुल खिड़ण खां पोइ पन छाणणु शुरू कंदो आहे ऐं हिन जे विच मां दोहल जीअं ॾेनो नमूदार थींदो आहे, जेको आहिस्ते आहिस्ते वधी पबण थी वेंदो आहे, जंहिंजे अंदरि चणनि जहिड़ा दाणा हूंदा आहिनि, जेकी खाइण में तमामु लज़ीज़ हूंदा आहिनि। हिन फ़सुल जे हिन मरहले खे पबण चइबो आहे। पबण जे पची तयारु थियण ते हिन खे कपे मार्केट में विकिरो बि कंदा आहिनि। पबण जो टियों मरहलो बेह हूंदो आहे, जेको हिन ॿूटे जी पाड़ हूंदो आहे। बेह असां वटि तमामु ज़ाइकेदार भाॼी तौरु सुञाता वञनि था, जेकी लॻभॻि पूरो साल मार्केट में मौजूदु मिलनि था। पबण जे पची तयारु थियण खां पोइ बेह बि कढण ऐं विकिरे जे क़ाबिल थी वेंदा आहिनि, पर आबादगार हिन खे मार्केट जी ज़रूरत आहर ई कढंदा आहिनि ऐं ॿियनि खे ज़मीन में ई रहण ॾींदा आहिनि। उनखे पाणी ॾींदा रहंदा आहिनि त जीअं ज़मीन बि नरम रहे ऐं बेह बि न सुके। अहिड़ी रीति पूरो साल मार्केट खे ताज़ो बेह मिलंदो रहे थो। मूंसां गॾु आहे असां हिन बहितरीनु ॿूटे बहितरीनु वण खे बिल्कुलु वेझे खां ॾिसी रहिया आहियूं। मोरो ऐं नौशहर जे इलाइक़े में हीउ ॿूटो बिल्कुलु बि कोन थो मिले, पर हिते सीता ऐं राधण जे इलाइक़े में जाम मिले थो। कंवल या पबण जो गुल जो सफ़ा वेझे खां जेको आहे सो नमूनो ऐं उन गुल जी ख़ूबसूरत पंखड़ियुनि खे सफ़ा वेझे खां असां ॾिसी सघूं था। इन जे विच में ही पबण जी शिकिल ऐं उन खां ही पासे में हिननि तंदनि में तमामु घणी ख़ुशबू हूंदी आहे। हिन पंखड़ियुनि में सुहिणो ॾेख बि ॾियनि थियूं ऐं ख़ुशबू तमामु घणी हूंदी अथनि। हीअ आहिस्ते आहिस्ते ही पंखड़ियूं छणी वेंदियूं हिननि जूं, वरी पबण ई वञी बचंदो, जेको पबण वरी ॿिज जी सूरत अख़्तियार कंदो। हीअ पबण आहे, हिन में नंढड़ा नंढड़ा ॿिज आहिनि जेके खाइबा बि आहिनि। असां वेझे खां वेझे ॾिसूं था को पबण अहिड़ो हथु अचे थो, असां हुनखे पटे ऐं उन जा ॿिज कढे खाई ॾिसूं था।
पहुची वेंदासीं। पबण जो एक बेहतरीन नमूनो जो असांखे सफ़ा वेझो है, ही जलदो थोरो मथां हीअं करे चवंदो। खोलियूं था हाल अगरि पकल हुजे। दाणा सफ़ा नंढा अथसि जेके लॻे कोन थो त पकल आहिनि, पकल त न आहिनि। असांजी वीडियो पसंदि अचे त चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा।